बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोर जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ो दोस्तो, अॼोकी हिन बाबरकत महफ़िल में अवां प्यारी जमात जे आॾो मूं गुनाहगार तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थी अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू जे पाक कलाम कुरान करीम जूं ब आयतूं सगोरियूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। उन्हनि जे बारे में तव्हांजे ख़िदमत में कुछ के चंद ॻाल्हियूं दिल में सोचे हाज़िर थियो आहियां। चंद मारूज़ात अर्ज़ कंदुसि। रब्बुल आलमीन खां दुआ है, रब्बुल आलमीन इंशाअल्लाह पांजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मुखे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां इहा बि दुआ कजो, रब्बुल आलमीन तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते रब करीम अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए, असांजी ऐं तव्हांजी हाज़िरी बि क़बूल फरमाए। सब खां पहिरियां आयत सगोरन जी माना ते तव्हीं गौर कजो, छो त कुरान करीम के समझण ज़रूरी आहे ऐं इन्हनि आयतुनि करीमन जे तर्जुमे समझण खां बाद में अव्हां खे हर ॻाल्हि वरी आसानी सां बि समझ में ईंदी त आउं तव्हां खे छा अर्ज़ करणु चाहियां थो ऐं अॼोकी हिन महफ़िल जो मौज़ू कहिड़ो आहे ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश कयूं वञनि थियूं जेके तव्हां ई असांजे लाइ अमल जे क़ाबिल आहिनि। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ॿुधण जी ऐं गौर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरियां तर्जुमो, उन खां पोइ उन्हनि जो तफ़सीर। तर्जुमे अर्ज़ करण खां अॻु में तव्हांखे अपील कंदो त सभई मुस्लमान गॾिजी बुलंद आवाज़ सां मुझे प्यारे हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ो। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालो पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह से पांजे हबीब करीम के इरशाद फरमाए तो, ऐ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां पांजे उम्मत के चई बुधायो, ऐलान करे मानुन के खोले बुधायो, या अल्लाह मां छा बुधाया। अल्लाह ताला फरमाए तो पांजे उम्मत के चो त इन सलाती मुझी नमाज व नुसुकी ऐ मुझी कुर्बानी व महयाया
ऐं मुंहिंजो हिन दुनिया में ज़िंदा रहण व ममाती ऐं हिन दुनिया मां मुंहिंजो बुरको मटाइण इहे सभई ॻाल्हियूं लिल्लाहि रब्बिल आलमीन इहे सभई शयूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि। या रसूल अल्लाह तव्हां माण्हुनि खे चओ त मुंहिंजी नमाज़ उहा बि ख़ुदा जे लाइ आहे, ऐं का क़ुर्बानी थो कयां उहा बि ख़ुदा जे लाइ आहे। जेकॾहिं मां हिन दुनिया में तव्हां सां गॾु आहियां, ॻाल्हायां, घुमां, खावां, पियां पियो, हयात आहियां, त बि मुंहिंजी इहा हयाती बि अलाह जे लाइ आहे। पर जेकॾहिं हिन दुनिया मां जहान छॾे अॻिते ख़ुदा ॾे वेंदुसि त बि इहो बि मुंहिंजो ख़ुदा जे वास्ते आहे। थोरो इन ते गौर कंदासीं, पोइ ॿी आयत अॻिते थी अचे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी ज़ात पंहिंजे हबीब खे चयो त तूं चओ त मुंहिंजी नमाज़ ख़ुदा जे लाइ आहे। छा तव्हां ई असां जेका नमाज़ पढ़ंदा आहियूं उहा ख़ुदा जे लाइ कान्हे छा? ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो। नियत कम नमाज़ वास्ते अल्लाह जे जमल पाण मुसल्ले ते बीहंदा आहियूं, काबे ॾे मुंहुं कंदा आहियूं, मस्जिद में हूंदा आहियूं, घर में हूंदा आहियूं, दुकान ते हूंदा आहियूं, जिथे बि नमाज़ जो टाइम थींदो आहे ऐं नमाज़ पढ़ंदा आहियूं त चवंदा आहियूं त नियत कम नमाज़ अल्लाह जे लाइ, असांजी नमाज़ बि अल्लाह जे लाइ आहे। नबी पाक खे ख़ुदा चवे थो तूं बि ऐलान कर त मुंहिंजी नमाज़ ख़ुदा जे लाइ आहे। आख़िर ज़रूरत कहिड़ी ही, इबादत नमाज़ हूंदी अल्लाह जे लाइ आहे, पर मुस्तफ़ा खां अल्लाह पाक इन्ही जे करे ऐलान थो कराए जो असां चवंदा त आहियूं ज़ुबान सां त नमाज़ अल्लाह जे लाइ पढ़ूं था, पर असांजा ख्यालात, असांजा तसव्वुरात, असांजो ख्याल कंहिं दुनिया जे कारोबार में हूंदो आहे, को लाबारे ते हूंदो आहे, को दुकानदारी में हूंदो आहे, को सफ़र में हूंदो आहे, को कहिड़े हाल में हूंदो आहे। पढ़ंदो त नमाज़ आहे, पर कई हुनखे ॿिया ख्याल हूंदा आहिनि। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो त फ़र्क़ आहे। मतां सुभाणे को चवे त नबीअ जी निमाज़ असांजी निमाज़ हिकु जहिड़ी आहे, न, तुंहिंजा कई ख़्यालात आहिनि जेके तोखे ख़ुदा खां परे करे छॾींदा आहिनि। मुस्तफ़ा करीम फरमाइनि था जबल मां अल्लाहु अकबर कंदो आहियां त मां मुहम्मद करीम हिन दुनिया ऐं वमा फीहा खां आज़ाद हूंदो आहियां। मुझे आॾो का बि दुनिया जी शइ न हूंदी आहे, मुंहिंजे नज़र में, मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजे तसव्वुर में का बि दुनिया जो ख़्याल कोन हूंदो आहे। हजार तकलीफ़ूं हुजनि, हजार ख़ुशियूं हुजनि, हजार ॾुख हुजनि, हजार सुख हुजनि, पर आमना जे लाल जो इहो कमाल हूंदो हो जो जीअं जो अल्लाह अकबर करे ख़ुदा पाक जे दरबार में पाण हाज़िरी ॾींदा हा त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे दिल में ऐं तसव्वुर में वार वार में ख़ुदा खां सवा ॿियो को हूंदो ई कोन हो। असांजी नमाज़ में 4 रकातूं, साईं बि 4 रकातूं पढ़नि, असां में रुकू सजदो, महबूबन करीमन बि रुकू सजदा फरमाया, असीं बि किरात कयूं था, हबीबन बि किरात फरमाई, असां बि उथूं वेहूं क़याम सुजूद वग़ैरह कयूं था, हबीबन बि कयो। पर मुंहिंजा दोस्तो बज़ाहिर जेकॾहिं पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम सां इहे शयूं असांखे हिकु जहिड़ियूं पियूं नज़र अचनि, पर हक़ीक़त में जेकॾहिं ॾिठो वञे त जेतिरो ज़मीन ऐं आसमान में फ़र्क़ु आहे, एतिरो उम्मत ऐं मुस्तफ़ा करीम जे नमाज़ में फ़र्क़ु आहे। इन्ही ज़मीन में हिकिड़ी हदीस पाक आहे, सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी महफ़िल में इहा ॻाल्हि फरमाई त अल्लाह जे नबी खां सवा ॿियो केर बि अहिड़ो माण्हू कोन्हे। 4 रकातूं त वॾी ॻाल्हि आहे, पर 2 रकातूं बि सिर्फ़ ख़ुदा ॾे मुतवजो थी करे नबी खां सवा ॿियो को पढ़ी कोन थो सघे।
साम्हूं केर हा? चओ सहाबा। ॾाढे चओ मुस्तफ़ा जा शागिर्द हा, हुजूर करीम जा गुलाम हा, बराहे रास्त नबी सां बैयत करण वारा हा, हुजूर खां फैज़ वठण वारा हा। उहे शख्स हा जंहिंजी सच्चाई, जंहिंजी ईमानदारी, जंहिंजी सदाकत, जंहिंजी हक़ानियत जो क़ुरान शाहिद आ। अल्लाह पाक बार बार उन्हनि जे लाइ फरमायो आहे रज़ियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। ये मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जा शागिर्द साहबी उहा जमात जेके मां अल्लाह खां राज़ी आहिनि, मां अल्लाह वरी उन्हनि खां राज़ी आहियां। दुनिया जा गौस, दुनिया जा पीर, दुनिया जा कुतुब, दुनिया जा अबदाल, दुनिया जा आलिम अहलुल्लाह किरोड़े तू गॾु कर, खुदा जो कसम आ उहे किरोड़नि जे तादाद वारा वली गौस कुतुब हिकिड़े पासे, रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी उहो बि अञा उन्हनि किरोड़नि खां मथे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, हाणे उन्हनि जे आॾो नबी पाक ॻाल्हि था फरमाइनि पिया त 4 रकातूं त वॾी ॻाल्हि हा, पर 2 रकातूं बि नबीअ खां सवा सिर्फ़ अल्लाह ॾे मुतवजो थी करे निमाज़ पढ़ण वारो सिर्फ़ अल्लाह जो नबी हूंदो आहे, ॿियो को कोन थो पढ़ी सघे। कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं मोड़ ते हुनजो ख्यालु वेंदो। मुंहिंजे महबूब जे दरबार में हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि उथी बीठो, हज़रत अली मुर्तज़ा बि उथी बीठो। बिनी चयो कि बिला तव्हांजी ॻाल्हि सची सची सची, पर जेकॾहिं न तव्हां दुआ कंदो त असां तव्हांखे 2 रकातूं निमाज़ पढ़ी था ॾेखारियूं, जंहिंमें सिर्फ़ असांजो तवज्जो सफ़ा गुंगा थी आयो छा? उत्तर जा माण्हू गरम हूंदा आहियो, तव्हां नरम थी आहियो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां सच था फरमायो, अवां जी ॻाल्हि सची आ, पर मुंहिंजा हबीब अवां जी दुआ सां, अवां जी मेहरबानी सां, अवां जे फैज़ सां जेकॾहिं तव्हां असांखे दुआ कंदो, असीं ॿई तव्हां जा ग़ुलाम अवां खे 2 रकातूं निमाज़ पढ़ी ॾेखारींदासूं, ऐं अहिड़ी निमाज़ हूंदी जंहिंमें अल्लाह जे ज़ात खां सवा ॿिए से असांजो ख्याल ही कोन हूंदो। जमल बिनी साहब ने इहा ॻाल्हि कई त हुजूर करीम जे कुल्हनि ते चादर शरीफ़ हुई, उहा चादर लाहे नबी पाक अॻियां रखी आहे, पाण फरमायूं था अवां पढ़ो, अॻ में हिकिड़ो पढ़े पोइ ॿियो पढ़े, जेको अव्वल खां आख़िर ताईं अल्लाह अकबर खां वठी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू चवण ताईं सिर्फ़ खुदा ॾे मुतवज्जो हूंदो। ही चादर मां मोहम्मद करीम उन्ही खे इनाम में ॾियण लाइ हाज़िर आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, महबूब जी निगाहे करमी काफिया, पर जे हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे पंहिंजी चादर इनायत फरमाए त इहा हुनजी वॾी ॻाल्हि आहे, वॾो बख़्त वारो आहे। उहा चादर जेकॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात वेढ़ींदा हा त अल्लाह जी ज़ात क़ुरान में फरमाईंदो हो, या अय्युहल मुज़म्मिल, ओ मुंहिंजा हबीब घुंड करण वारा, चादर वेढ़ण वारा, तू जबल चादर वेढ़े हलंदो आ त मुंहिंजा महबूब पाक अलैहिस्सलाम मां त रब आहियां, तुंहिंजो ख़ालिक आहियां, तोखे मूं पंहिंजो महबूब बणायो आहे। पर इन तुंहिंजी अदा खे बि मलाइक ॾिसी हैरान बणिजी वेंदा आहिनि। ऐं मुंहिंजा हबीब तुंहिंजी चादर, तुंहिंजो चादर जो ज़िक्र मां क़यामत ताईं क़ुरान पाक में करे थो छॾियां। जॾहिं बि माण्हू क़ुरान पढ़ंदा त या अय्युहल मुज़म्मिल जी तिलावत कंदा, तुंहिंजे इन अदा
निरालियूं हन ऐं हबीब जी उन अदाउनि तां कुर्बान वञा जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे मुस्तफ़ा जूं अदाऊं वणंदियूं हबीब जूं सब अदाऊं हिकु खां भलियूं हबीब पाक जी ज़ात बाबरकात जे कॾहिं घुमल मक्के जे शहर में कदम घुमाइनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ला उक़सिमु बिहा वारे इज्जत वारे ॻोठ जो कसम जमल अल्लाह से फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद हिन ॻोठ जो मां कसम थो खणा त माण्हू सोचींदा आहिनि न कंहिं चयो हा इन्ही जे करे अल्लाह से कसम थो खणे जो मक्के जे शहर में बैतुल्लाह शरीफ आहे ॿियनि चयो त न इन्हीअ जे करे जो इब्राहीम अलैहिस्सलाम जे क़दमनि जा निशान आहिनि मक़ाम इब्राहीम आहे हिकिड़नि चयो त न इन जाइ ते ज़मज़म जो खूह आहे जेको हज़रत इस्माईल जो मौजूज़ो आहे कनि चयो त न इन्हीअ जे करे जो मक्के जे कुंड में हिजरे अस्वद आहे जेको जन्नत जो पत्थर आहे ॿियनि चयो त न इन्ही जाइ ते अल्लाह पाक जी ज़ात सफ़ा ऐं मरवो ॿ जबल आहिनि जेके शाइरिल्लाह आहिनि अल्लाह जे कुदरत जा निशान आहिनि रब इन्हीअ जे करे कसम खयो आहे सभु को पंहिंजे अकुल जी पियो ॻाल्हि करे अल्लाह ताला फरमायो तव्हां चुप कयो मां थो ॾसियांव त मां कसम छो थो खणा सब कंहिंजो ख्याल पंहिंजो आहे अल्लाह ताला फरमाए थो ला उक़सिमु बिहाज़ल बलद ऐं मुंहिंजा सोना हिन शहर मके जो मूंखे कसम आहे छाजे करे हे माण्हू जेके ॻाल्हियूं कनि था उन्हीअ जे करे न व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद इन्हीअ जे करे जो मुस्तफ़ा करीम तू हिन शहर में पंहिंजा कदम घुमाईंदो आहे पंहिंजा पेर मुबारक घुमाईंदो आहे जाते तुंहिंजा कदम लॻंदा आहिनि उन जाइ जो मां रब कसम खणंदो आहियां जंहिं हबीब जे अदाउनि खे ख़ुदा तबारक व तआला क़ुरान में साराहे ऐं उन्हनि जो कसम खणे हबीब करीम अल्लाह साईं जी दरगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला काफ़र निभागा अहिड़ा आहिनि मां सम्झाए थको आहिनि त बि इहे गुमराही में अञा जीअं पोइते पिया वञनि हे त मञनि ई नथा सम्झो था शिकायत कबूल ई नथा कनि मुंहिंजी ॻाल्हि हिदायत नथी चे अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो चवे हा त बीह त ॾिसां नथो ईअं थींदो आहे सोना तो मूंखे शिकायत कई आहे बीह त ॾिसां नथो न अल्लाह जे हबीब फरमायो मुंहिंजा मौला हे त अञा जीअं पोइ गुमराही ॾे हलंदा था वञनि पिया अल्लाह ताला फरमायो तो वकीली या रब्बे ओ मुंहिंजा महबूब तो जेका शिकायत कई आहे त ही वञनि था रोज़ गुमराही ॾे हलंदा मां अल्लाह खे तुंहिंजे इन ॻाल्हाइण जो कसम आहे इन्नहुम लफी सकरतिहिम यमहून ये जीअं पोइ गुमराही ॾे पिया वञनि इहा न जेका तो ॻाल्हि कई आहे सज़ा जज़ा पोइ ॾिसंदो सान पर हाल फ़िलहाल त तुंहिंजे ॻाल्हाइण तो कसम थो खणा पियो जेका तूं गुफ़्तगू फरमाई थो इन तुंहिंजे गुफ़्तगू खे मां रब करीम कसम जे तौर क़ुरान पाक में बयान कयो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि खुली खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह उन हबीब करीम जे अदाउं का कुर्बान वञा मां अगर इन्ही पासे वेंदुसि त परे निकिरी वेंदुसि अर्ज़ कयां थो पाण फरमायो हीअ मुंहिंजी चादर उन्ही खे इनाम में मिलंदी जेको बरकातूं पढ़ी ॾेखारे मुस्तफ़ा जे चादर तां ॿई जहान कुर्बान हिकिड़े शख्स खे जे नबी पाक जे शान में कसीदो लिखियो हो
हजरत ज़ुहैर, काब बिन ज़ुहैर, उन्हीं के नबी पाक अलैहिस्सलाम इनाम में चादर ॾिनी। हिकिड़ी त चादर जेका ख्वाब में ॾिनऊं हज़रत शरफुद्दीन बूसीरी खे कसीदा बुरदा जे करे, पर उहा त ख्वाब जी चादर ही, जाॻियो त चादर पई ही, पर ही हज़रत काब खे वरी पाण ज़ाहिर ज़हूर चादर ॾिनी। मुझा दोस्तों अजीजो, पहिरीं हो काफ़िर हो, महबूब जो मुखालिफ हो, हुजूर करीम जूं मुझा दोस्त शेर पढ़ी गिलाऊं कंदो हो। अल्लाह जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, यो अल्लाह जे नबी जे नबूवत जो तौहीन कंदड़ा, नबी जी तौहीन कुफरा, इन्ही के जेको भी जिथे ॾिसे उनखे क़त्ल करे छॾे। इन्हीअ जे करे जो मुंहिंजो ज़ाती मसइलो कोन्हे, हो अल्लाह जे नबीअ जी नबूवत जो मसइलो आहे। जे अल्लाह से हिदायत कंदो आहे न त पोइ देर कान थींदी आहे। पोइ जंहिं महिल हुनखे ख़बर पई त रसूलुल्लाह मुंहिंजे लाइ ऐलान कयो आहे, काब बिन ज़ुहैर चयो त जंहिंखे बि हथ अचेव त मारे छॾियोसि। हिनखे ख़ुदा हिदायत कई। हिन चयो यार मां त किनो माण्हू आहियां, मां कहिड़े जवान जी गिला पियो कयां। अल्लाह जे सचे नबी जी असां त हसद हठ साड़ दुश्मनी जे करे उनखे न पे मञियोसीं, पर दिलि असांजी चवंदी हुई त मुहम्मद सचो आहे। हाणे भली मूंखे माराए छॾे, पर मां भला इन्ही गुनाह जो किफ़ारो त ॾियां। जो हुजूर जे शान में किना किना शेर लिखिया हम, हाणे छो न रसूलुल्लाह जी नात लिखां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हुन बानक़साद नाले सां कसीदो लिखियो ऐं रसूलुल्लाह जी ख़िदमत में मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो लिकी लिकी अची हाज़िर थियो। अल्लाह जे हबीब जी ख़िदमत में हाज़िर आहे। वो इएं पियो सम्झे त मूंखे सुञाणनि कोन था। अर्ज़ कई सोना मूं हिकिड़ी नात लिखी आहे, उहा नात मां पेश करणु चाहियां थो। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमायो पढ़। हुजूर पाक जी तारीफ़ कंदे 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 मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे जबल पाक चेहरे शरीफ जी तारीफ़ कयई। महबूब खिली वेठा। खिलण खां पोइ नबी पाक कुल्हनि तां चादर लाहे उनखे वेड़े छॾी। ॾिठई त महबूब राज़ी आहे, खिलनि था, चादर बि ॾिनी अथनि। चई केमहिल मूंखे सुञाणो था, केरु आहियां मां? चओ तूं केरु आहे? चई केमहिल मां फलाणो माण्हू आहियां जंहिंजे मारण जे लाइ तव्हां ऐलान करायो हो त हिनखे जेको बि जिथे ॾिसे क़त्ल करे। मां हाणे मुस्लमान थी करे तव्हांजे ख़िदमत में आयो आहियां। मुस्तफ़ा करीम फरमाइनि था, जेको मां मुहम्मद करीम जी चादर जे छांव में हूंदो आहे उनखे क़यामत ताईं अमन ऐं अमान हूंदो आहे। अल्लाह अकबर कबीरा। मुझा दोस्तों अजीजो, ओहो पाण जी मुसलमान बणियो, सहाबी बणियो, आशिक बणियो। उहा चादर हुन वटि हुई, पाण गुज़ारे वञे थो। हुन जे पोयरनि वटि उहा चादर ही। हिकिड़े ॿिए सहाबी खे ख़बर पई त इहा फलाणी चादर फलाणे सहाबी जे पुटनि वटि मौजूद आहे। हुन जे पुटनि खे चई आ चादर मूंखे ॾियो। हुननि चयो असां कोन ॾींदासीं। चई 5000 वठो। चई कोन ॾींदासीं। चई 10000 वठो। चई कोन ॾींदासीं। आखिरकार पैसा वधाईंदो वधाईंदो वियो। उन्हीं ज़माने जे हिसाब सां 90000 दीनार ॾियण जी कोशिश कयई। उन सहाबी जा पुट सोचनि पिया त असांखे पैसे जी लालच कान्हे का, पर हिन जी मुहब्बत कुर्बा जो एॾी वॾी रक़म ॾेई बि नबी पाक जी चादर ख़रीद थो करे। असहाब जा पुट चवण लगा, असां तोखे मुफ्त में चादर ॾियूं था, तू पैसा ॾी चाहे न ॾी। जे मुफ्त में न खपे, मां तव्हां खे 90000 दीनार ॾियां थो। उहा चादर वठी पाण वटि रखे थो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मरण जे टाइम ते वसीयत करे थो, अबा मूंखे हिन चादर में, मुस्तफ़ा जी चादर में कफन पाराइजो। मुझो ईमान आई, मुझो यकीन आ, जेका चादर रसूलुल्लाह जे जिस्म शरीफ खे लगी आ, उहा जरी मुझे जिस्म खे लगदी त मुथा कब्र जो पुछाणो माफ़ थी वेंदो। ये कहजो अकीदो आ। तव्हां वेड़ी पियो पाण में। हिकिड़ा था चवनि इहो अहल सुन्नत जो अकीदो आ, हिकिड़ा था चवनि असहाबनि जो अकीदो आ। हाणे मां काॾे वञा? बाबा चओ त इहो अकीदो सहाबा जो आहे।
कंहिंजो अक़ीदो आहे अहले सुन्नत पाण अहले सुन्नत जेके उन्हनि जे पुठियां आहियूं सुन्नत माना रसूलुल्लाह जो तरीक़ो अदा हे इनके हमरा मोटाए दे अब ये खई वञ ओए खणी खणी या अली अलमतुल्लाह मुझा दोस्तों अजीजो यो जो सिस्टम ता कंदा हो ना पैसन टुकड़न वारो यो शायद तवा जे मुल्क में रवाज हो जे तवा भली के पर मुखे खराब थो लगे बुधो भी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जे तरीके के चइबो आ सुन्नत असहाबन जे तरीके के चइबो आ जमाअत छा रसूलुल्लाह जे तरीके के छा चइबो सुन्नत चओ छा ऐं असहाबन जो तरीक़ो छा जो आहे जमात छो त नबी जी हुआ जमात पाण अहले सुन्नत व जमात आहियूं माना नबी जे तरीक़े ऐं असहाबन जे तरीक़े वारा आहियूं जेकॾहिं सहाबीअ जो ईमान आहे त रसूलुल्लाह जो कपिड़ो क़ब्र में शफ़ाअत कंदो रसूलुल्लाह जो कपिड़ो मूंखे क़ब्र में फ़ाइदो ॾींदो सुन्नी मुस्लमान जो अहले सुन्नत व जमात जो भी इहो ई अक़ीदो आहे त अल्लाह वारनि जे इस्तेमाल वारी शइ इंसान खे क़ब्र में भी कमु ॾींदी आहे जेके खुदा जे बाने जो हथ लगे अल्लाह जे वली जो अल्लाह जे सालिह बंदे जो नबी जो वली जो गौस जो कुतुब जो कहे आलिम जो कहे दरवेश जो अल्लाह वारन जे हथन वारी शइ इस्तेमाल चल जाए वो भली कपड़ो छो न होजे वो कपड़ो भी बाबरकत होंदो आ असा जा मुखालिफ चवंदा आहिनि तहां विद्यार्थी आयो कपड़न जी पूजा था कयो पिया असा था चऊं त जहान में त भला भला अजरक भी मिलन था लोयूं भी मिलन थियूं चादरूं भी मिलन थियूं कपड़ा भी मिलन था असा कपड़न जा पूजारी हुजऊं हा त भलोड़ो कपड़ो वठी उन जी पूजा कयूं हा पर मुझा दोस्त असा कपड़े जा पूजारी कोन आहियूं असा न को उन ज़ात जा पूजारी आहियूं असा ॾिसंदा हो त कपड़ो कहिड़े जवान जे जिस्म खे लॻो आहे जेकॾहिं रसूलुल्लाह जे जिस्म खे लॻे थो त इहो कपड़ो सॼे जहान खां वधीक इज़त वारो आहे तव्हां चवंदो त इहो असहाबी पैसा वठी ॾेई हुनखे पाण चादर वरिती असहाबी सगोरे वीचारो पंहिंजे सोच में हूंदो को जाइज़ तरीक़ो थोरो आयो कपड़ा छा था कनि पिया आओ त तोखे हदीस ॿुधायां शेर खुदा अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जी अम्मा उन जो नालो बीबी फातिमत बिनते असदा रदियल्लाहु तआला अन्हा जंहिंजे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो हो मुंहिंजे अम्मड़ आमना खां पोइ मुंहिंजी अम्मड़ फातिमत बिनत असद हुई जेका मूंखे अम्मा खां बि वधीक भाईंदी हुई अम्मा जहिड़ो प्यार ॾींदी हुई मूंखे अम्मा जी जुदाई जेका हमेशा ज़हन में हूंदी हुई जंहिंमहिल फातिमत बिनते असद अबी तालिब जी घरवारी अलीउल मुर्तज़ा जी अम्मा जॾहिं उन वटि आयुसि मुनो अहिड़ो मूंखे उन अहिड़ो प्यार ॾिनो जेका मूंखे अम्मा मां चस ईंदी हुई उहा मूंखे उन वञा चस ईंदी बीबी साहिबा गुज़ारे थी वञे जमल गुज़ारे वही हुजूर करीम के इतला कयो कबला अली साईं जी अमड़ गुज़ारे वई आ पाण फरमायो जन्नतुल बकिया में फलाणे पासे उन जी कब्र ठाहियो ओ मुंहिंजा प्यारा भा मुस्लमान हेॾे निहार माण्हू तो खेला छा पिया चवण लाइ कहिड़ियूं पटियूं पिया पढ़ण लाइ तुंहिंजो कहिड़ो दिमाग़ ख़राब करे छॾियो अथनि हज़रत उमर लाइ छा तोखे ॿुधाईंदा आहिनि अली साईं जे लाइ छा ॿुधाईंदा आहिनि आओ त मां तोखां ॿुधायां मुंहिंजा भाउ अज़ीज़ मुस्तरद ॻाल्हि आहे किताबनि जी ॻाल्हि आहे हदीसुनि जी ॻाल्हि आहे सीरत जी ॻाल्हि आहे कंहिं माईअ जे लाल खे ताक़त नाहे जो इनकार करे सघे जमल मुंहिंजे महबूब पाक के इत्तला मिलियो त फातिमत बिनते असद अलीउल मुर्तज़ा जी अम्मा गुज़ारे वई आहे
हुजूर पाक अलैहिस्सलाम हजरत उमर के घुराए चयो उमर लब्बैक या रसूल अल्लाह कोडायूं खणाए वञ तूं पाण वञी मुझे प्यारी अम्बड़ जी कब्र जी तैयारी करा। साईं हजरत मौलाना हामिदुल्लाह साहब अल्लाह से जन्नत नसीब करे। उन जी मज़ारत सजणन माइटन अज़ीज़न खैया दुश्मनन ॻाल्हायो। ज़माने में कावड़ियूं कुसूमतूं थींदियूं आहिनि, गुस्सा रुस्सा थींदा आहिनि, को न को मिड़ी कंहिं न कंहिं ॻाल्हि में को मौलवी साहब जी तबियत त अहिड़ी हुई कान जो कंहिंसां नाराज़ हुजे, पर मां पुछां थो त ज़माने जे हिसाब सां सजणन क़ब्र ठाही या दुश्मनन? खुली छो था चओ? पैसा त कोन थो घुरांव, कंहिं खई पंहिंजनि सजणनि खई। जेकॾहिं हज़रत अमीर उमर अली उल मुर्तज़ा सां न ठहंदड़ो हुजे हा, अली हुन सां न ठहे हा, त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर खे कोन चवे हा त तूं अलीअ जी अम्मा जी क़ब्र वञी खण, पर जेकॾहिं खणी हुजूर चयो भी भला त उमर जे लाइ हज़रत अली एतिराज़ करे हा, साईं इहो मुंहिंजे अम्मड़ जे क़ब्र जे वेझो न ईंदो। दुनिया में बि चइबो आहे फलाणे खे न अचणिजो, फलाणे के मुंहिंजो मुंहुं न ॾेखारजो, फलाणो मुंहिंजे जनाज़े में न अचे। अली बि कंहिंखां ड्रिनो त कोन पे चवे हा या रसूल अल्लाह उमर वरी मुंहिंजी अम्मा जी क़ब्र कीअं खणंदो? न न न को रसूल अल्लाह एतिराज़ कयो आहे, न को हज़रत अली एतिराज़ कयो आहे। अलीअ जी अम्मा जी क़ब्र हज़रत उमर खणाई ऐं खई आहे। 14वीं सदी जा मोमिन ढंग जो कूड़ो पियो असहाबन जूं गिलाऊं कंदो आहे ऐं तूं मस्ती में अची अलाए छा न छा चवंदो आहे हज़रत उमर जे बारे में, अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, अलाए छा छा बकवास कंदो आहे। तोखे इहा ख़बर कान्हे का ताल्लुकात त निहार कहिड़ा प्यारा ताल्लुक हा जो अली जी अम्मा गुज़ारे त क़ब्र हज़रत उमर बीठो खणे। जंहिंमहिल क़ब्र शरीफ़ तैयार थी अम्मा साईं खे गुस्ल ॾिनऊं, गुस्ल ॾियण खां बाद में जंहिंमहिल कफ़न पारायूं, हेॾे निहारियो, जंहिंमहिल कफ़न पारायूं त कफ़न पाराइण वारे टाइम ते हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जेके मायूं सगोरियूं अंदर हूं पर्दे में हुयूं तन खे सॾे फरमायो जेके तव्हां मुंहिंजी अम्मा खे गुस्ल ॾेई रहियूं आहियो, कफ़न पाराइण खां अॻु में मूंखे इत्तला कजो। सभिनी चयो क़िबला जनाज़ो तैयार आहे, हाणे कफ़न पारायूं था। ख़ुदा जे हबीब पंहिंजे कुल्हनि जी चादर लाथी आहे, पाण फरमाइनि था सभिनी खां अव्वल अम्मड़ फातिमत बिन्त असद जे जिस्म खे हीअ मुंहिंजी चादर वेढ़ियो, उन खां पोइ ॿिया कफ़न वेढ़ियो। साईं ईअं छाजे करे पाण फरमाइनि था त मुंहिंजी चादर क़ब्र में कम में ईंदी। जे क़ब्र जे वेझो न ईंदो। दुनिया में बि चइबो आहे फलाणे खे न अचणिजो, फलाणे खे मुंहिंजो मुंहुं न ॾेखारजो, फलाणो मुंहिंजे जनाज़े में न अचे। अली बि कंहिंखां ड्रिनो त कोन पे चवे हा या रसूल अल्लाह उमर वरी मुंहिंजी अम्मा जी क़ब्र कीअं खणंदो? न न न को रसूल अल्लाह एतिराज़ कयो आहे, न को हज़रत अली एतिराज़ कयो आहे। अलीअ जी अम्मा जी क़ब्र हज़रत उमर खणाई ऐं खई आहे। 14वीं सदी जा मोमिन ढंग जो कूड़ो पियो असहाबन जूं गिलाऊं कंदो आहे ऐं तूं मस्ती में अची अलाए छा न छा चवंदो आहे हज़रत उमर जे बारे में, अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, अलाए छा छा बकवास कंदो आहे। तोखे इहा ख़बर कान्हे का ताल्लुकात त निहार कहिड़ा प्यारा ताल्लुक हा जो अली जी अम्मा गुज़ारे त क़ब्र हज़रत उमर बीठो खणे। जंहिंमहिल क़ब्र शरीफ़ तैयार थी अम्मा साईं खे गुस्ल ॾिनऊं, गुस्ल ॾियण खां बाद में जंहिंमहिल कफ़न पारायूं, हेॾे निहारियो, जंहिंमहिल कफ़न पारायूं त कफ़न पाराइण वारे टाइम ते हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जेके मायूं सगोरियूं अंदर हूं पर्दे में हुयूं तन खे सॾे फरमायो जेके तव्हां मुंहिंजी अम्मा खे गुस्ल ॾेई रहियूं आहियो, कफ़न पाराइण खां अॻु में मूंखे इत्तला कजो। सभिनी चयो क़िबला जनाज़ो तैयार आहे, हाणे कफ़न पारायूं था। ख़ुदा जे हबीब पंहिंजे कुल्हनि जी चादर लाथी आहे, पाण फरमाइनि था सभिनी खां अव्वल अम्मड़ फातिमत बिन्त असद जे जिस्म खे हीअ मुंहिंजी चादर वेढ़ियो, उन खां पोइ ॿिया कफ़न वेढ़ियो। साईं ईअं छाजे करे पाण फरमाइनि था त मुंहिंजी चादर क़ब्र में कम में ईंदी।
सुभान अल्लाह तो करीं जमल जनाज़े जो टाइम थियो तो जनाज़ो पढ़ी कुल्हा कांधी थई कब्रिस्तान खणी आया जी कब्र जे घर में नबी पाक अलैहिस्सलाम बीबी साहिबा जो जनाज़ो रखरायो पाण फरमायो कब्र तैयार आ हां साईं पाण फरमायो बाहर निकरो बाहर निकता पाण फरमायो मूंखे सहारो ॾियो त मां हेठि लहां हुजूर करीम जी ज़ात बाबरकात के सहारो ॾिनो पाण हेठि लही विया जेका कब्र जी सामी ठाहिबी आहे हिकिड़े पासे सामी ठाहिबी आहे ख़ुदा पाक जो कसम आहे जीअं जो नबी करीम जी ज़ात अंदरि लॻिया कब्र में अंदरि वञी मुस्तफ़ा करीम उन सामीअ में पाण सिधा थी सुम्ही पिया ऐं सुम्ही करे मुस्तफ़ा हथ खया ऐं मुंहिंजा मौला कब्र जो अज़ाब सभु कंहिंजे लाइ हूंदो आहे कब्र सभु कंहिंखे सोड़ कंदी आहे कब्र जी तमाम ऊंदाही सख्ती हूंदी आहे पर मां मोहम्मद करीम हिन कब्र जे अंदर आहियां ऐ मुंहिंजा मौला मां मोहम्मद करीम तोखां पंहिंजे सदके ऐं 1.25 लख नबीअ जे वसीले सां दुआ थो घुरां वसीलो त नबी जो ई काफ़ी हो चओ वसीलो त ॾाढे जो रसूलुल्लाह जो काफ़ी हुयो पर पाण उम्मत के सबक पिया ॾियनि त उम्मत इहो अवां खे यादि रखणु खपे मुंहिंजो वसीलो त काफ़ी आहे पर मां मोहम्मद करीम तव्हांजे आॾो पहुचो ऐं इन खां अलावा तमाम नबियनि जो वसीलो वठी दुआ घुरां थो तव्हांखे सबक हुजे तव्हां बि वसीले सां दुआ घुरंदा कजो पाण फरमाइनि था या इलाहुल आलमीन बिहक़ नबीक तुंहिंजे नबीअ जे सदके व बिहक़ अंबिया एक मिन क़बली ऐं उहे नबी सगोरा जेके तुंहिंजा पैगंबर मूंखां अॻु में गुज़री विया आहिनि मां मौला तोखे अर्ज़ कयां थो हिन मुंहिंजी अम्मा जे क़ब्र खे कुशादो फरमाइजां राहत वारो फरमाइजां सुकून वारो फरमाइजां नूरानी बनाए जा इए करे दुआ घुरी सुम्ही करे पाण बाहर आया उन खां पोइ बीबी साहिबा फातिमत बिन्त असद खे रखियो वियो आहे इन मां मालूम थियो त मुंहिंजे महबूब पाक जो कपिड़ो मुबारक जेकॾहिं कंहिंजे कफन में पहुची वञे त हुन जो बेड़ो पार थी वेंदो आहे अल्लाह जा बान्हा बि जेके थिया न थी अल्लाह जे बान्हनि जे लाइ त क़ब्र हुन जी अॻे जन्नत जो बाग़ आहे हदीस आहे न त क़ब्रुल मोमिन रौज़तुम मिन रियादिल जन्नह मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ हूंदो आहे वरी पाण फरमाइनि था क़ब्रुल मुनाफ़िक़े वल काफ़िर हुफ़रतुम मिनन नीरान मुनाफ़िक़ हुजे या काफ़िर हुजे उन जी क़ब्र न हूंदी आहे उहा जहन्नम जी खॾ हूंदी आहे मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़ हूंदो आहे अव्हांखे ख़बर कान्हे का असांजे लाड़ मुल्क में हिकिड़ो ख़ुदा जो वली आहे जंहिंजो नालो आहे हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो ॿुधो हूंदो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जो पढ़ माण्हू चवंदा शाह साहब जो ॾाॾो आहे पर ॾाॾो न पढ़ ॾाॾो पंहिंजे ॾाॾे जे मथां जेको कुबो अञा ठाहियो पियो आहे उहो ख़ुदि भिटाई साहब पाण ठारायो 200 साल उनखे बि थी आहे जमल शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह वफ़ात कई आहे वक़्त जो आलिम हो वक़्त जो मुहद्दिस हो वक़्त जो मुदर्रिस हो वक़्त जो वॾो फ़क़ीह हो तमाम वॾो दरवेश हो उन जे सब्र जा मिसाल दुनिया में मशहूर आहिनि उन दरवेश जो जमल इंतकाल थियो आहे हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह जी क़ब्र खोटरी अथनि क़ब्र खोटरे हुनखे लाश अची भर में रखियो अथनि भर में रखी हाणे क़ब्र में साईं खे लाहिनि पिया अंदरा क़ब्र मां आवाज पियो अचे काथां पियो अचे काथां केड़ो आवाज पियो अचे भली आए कांध मुंह निमाणिया नझरे हुआ पुराना पांद पर तुझे नीह नवा कया चओ सुभान अल्लाह भली आए कांध मुंह
निमाणिया निझरे होया पुराना पाद पर तुझे नीह नवा कया हिकड़ा उहे हन जेके कब्र खां डिजंदा आहिनि हिकड़ा उहे हन जेके कब्र सलाम करे इस्तकबाल करे घुराईंदी आ ऐं कब्र मां आवाज़ ईंदो वा त ओ अदा तूं हेतिरा ॾिहाड़ा मूंखां धार है हलिया त तोसां के रूह रिहाणियूं कयूं मुंहिंजा दोस्त हज़रत मौलाना हामिदुल्लाह साहब जहिड़ा दरवेश नेक सालिह माना बेआज़ार माण्हू कंहिंखे कोन ईज़ाइण वारा अल्लाह जो कसम आहे अहिड़नि जे लाइ क़ब्र बि मुश्ताक़ हूंदी आहे क़ब्र बि इंतज़ार कंदी आहे त इहो अचे इन अल्लाह जे माने जो वजूद मुंहिंजे जिस्म में पइजी वञे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सा खुली पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत अबू बकर थो चवे सी मां थो बरकातों पढ़ा अली थो चवे मां थो पढ़ा चादर खटणी आ यादा विसरी वही विसरी अलाए मेहड़ को गाड़ी निकती बालिशा बि वही पर मां वरी फिरी अचां मोटी अवां खे ख़बर ॾियां ॿुधायां त मां ॻाल्हि विसारी कान्हे मूंखे ज़हन में आ ॿुधाइणी आ पर तव्हां जो इम्तिहान वठां चङो जो पुछो मां कोन न त अच्छा कारा परंदा थी पवनि हाणे चवंदो छो न मां ॻाल्हि कई आ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो अग में हिकड़ो पढ़े ॿियो पोइ पढ़े अवां मां अग में केरु पढ़ंदो अली साईं चए थो मां पढ़ंदुसि पढ़ंदो पढ़ चादर पई अली अल्लाहु अकबर कई हिक रकात पढ़ी वियो जमल ॿी रकात ॾे उथियो त बीठे बीठे सलाम खणी वराई अली छो या रसूल अल्लाह अल्लाह अकबर करण खां वठी करे पहिरीं रकात ताईं आखिर ताईं बिल्कुल अल्लाह ॾे ख्याल हो जमल ॿी रकात शुरू कयमि त ख्याल थियो त हिक पढ़ियो हां बाक़ी ॿी पढ़ा पोइ चादर मिली वेंदी मुझा सोना ॿियो को हुजे हा त हुन सां ठगियूं ठगियूं का ॿिया माण्हू कनि हा न को अली ठगी कंदो आहे न को रसूलुल्लाह सां ठगी ठहंदी आहे जेकर ॿई रकातूं पढ़ी चवां हासी मां बिल्कुलु अलाह ॾे ख़्यालु कयो आहे मुंहिंजा हबीब तूं उहो नबी करीम जो तूं पंहिंजे उम्मत जे दिलि जा राज़ बि ॼाणंदो आहे सभई जो सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह वतरा आयुनहुम तफीदु मिन अद्दमे तू तो हो नबी पाक जो तुझे ला अल्लाह जो कुरान शाहिदी ॾींदो आहे त किथे भी को मुसलमान हुजे तो मुहम्मद जे सिक में अखियुनि मां ॻोढ़ा वहाईंदो आहे त तो मुस्तफा खे ख़बर पइजी वेंदी आहे वतरा ऐं तूं ॾिसी थो आयुनहुम जो अखियूं जूं तफीदु मिन अद्दमे अखियुनि मां ॻोढ़ा गाण थियो मुंहिंजा हबीब तोसां कीअं न सच ॻाल्हायां पहिरीं रकात मूं बराबर ठाहे ठाहे पढ़ी अल्लाह खां सवा ॿियो ख़्यालु कोन हो पर ॿी रकात में फौरन ख़्यालु आयो त बाक़ी हिकु हाणे से तोसां ठगी कान्हे बसि बीठे बीठे सलाम थो आए मुखों कमु न थियो उथी अबू बकर हाज़िर साईं चओ सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे ॾाढे
सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु थिया पहिरीं रकात बि पढ़ी वया ॿी रकात बि पढ़ी वया जमल ॿी रकात पूरी करे अञा अतहियात में वेठा अतहियात जी शुरू कोन कयूं त सलाम वरायो थी वेठो ख्याल हो ॿी रकात में भी मुंहिंजा मौला मुंहिंजा हबीब रब जे तरफ़ ख्याल हो पर जंहिंमहिल अतहियात ते शुरू थियुसि त दिल में ख्याल थियो त जेकर मुस्तफ़ा हीअ चादर न ॾियनि हीअ चादर ॾियनि चओ सुभान अल्लाह आहिल त तव्हांजूं ॿई चादरूं पर नफ़्स चयो त जेकर न महबूब करीम राज़ी थी पए हिन चादर जे बजाय ओ हीअ चादर तोखे ॾियनि मुंहिंजा हबीब हाणे तोसां कहिड़ी दिलि जी ॻाल्हि लिकायां जीअं अली चयो आहे मां बि ईअं थो चवां तूं असां उम्मत जे दिलनि जा राज़ ॼाणंदो आहीं हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था मूंखे उन अल्लाह जे ज़ात जो कसम आहे जंहिंजे कब्ज़े में मां मुहम्मद जी जान आहे सवाए अल्लाह जे नबीअ जे ॿियो केर बि मुकम्मिल तवज्जुह सां अल्लाह ॾे मुतवज्जो थी नमाज़ पढ़ी नाहे सघंदो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हां चवंदो वाह जोड़ लाखा कमु ठही साईं मुफ्ती साहब असांखे वजु कढी ॾिनो आहे त अल्लाह ॾे तवज्जो खां सवा ॿियो जी निमाज़ूं थींदियूं आहिनि अल्लाह जो नबी हूंदो आहे जंहिंजो अल्लाह ॾे तवज्जो हूंदो आहे पोइ इहा निमाज़ पढ़ूं कहिड़े कम जी जीअं मवाली चवंदो आख़िर निमाज़ हुसैन पढ़ गया निमाज़ पढ़ण कम रनांदा रोज़ा सरफा रोटी हज ते वल वल उहे वेसन नियत जन्हा दी खोटी आखे बुलाशा हण कहे वॾे बुजुर्ग जॾहिं असांजो ख्याल मटिजे ई नथो ऐं ज़रूर दुनिया जा ख्याल अचनि था इहा नमाज़ कहिड़े कम जी आहे अचो त इन्ही जे बारे में तोखे ॿुधायां तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सहाबा किराम जमल हजरत अबू बकर सिद्दीक ऐं हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जी हा ॻाल्हि ॾिठी त महबूब करीम खे सहाबन इहो ई अर्ज़ु कयो जेको तव्हां असांजे दिलि में ख़्यालु अचे थो साईं पोइ भला पोइ निमाज़ असांजी कहिड़े कम जी जो अबू बकर जहिड़ो जवान अलीअ जहिड़ो जवान उहे बि ॿ रकातूं तवज्जो सां निमाज़ नथा पढ़ी सघनि पोइ असांजो कहिड़ो हाल थींदो पोइ भला निमाज़ छॾे ॾियूं जॾहिं सिर्फ़ नबी खां सवाइ ॿियो को बि मुतवज्जो थी ख़ुदा ॾे निमाज़ नथो पढ़ी सघे हुज़ूर फरमायो त न निमाज़ पढ़ो तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी थो ॿुधायां साईं कहिड़ी पाण फरमाइनि था जमल दरियाह वहंदो आहे तमल दरियाह कचे खे बि ॿोड़ींदो आहे सीर मां पाणी वहंदो आहे लखे किरोड़े टन पाणी हूंदो आहे अवां खां मां पुछां थो ॾियो ख़बर उन दरियाह जो पाणी पाक आहे या पलीत आहे सहाबा किराम चवनि था या रसूल अल्लाह पाक आहे सभई चओ ॾाढे चओ पाण फरमाइनि था पोइ उन दरियाह में कमल कमल ढूंढ बुलड़ी ईंदो आहे कमल कुते जो ढूंढ हूंदो आहे कमल मेह जो ढूंढ हूंदो आहे कमल को माण्हू बि ढूंढ जे हालत में हूंदो आहे कमल को जानवर ऐं गंदगी बि हूंदी आहे पोइ हेॾो सारो दरियाह सहाबा चवनि था या रसूल अल्लाह तव्हां ई त ॿुधायो आहे त वहंदड़ पाणी पाक आहे इहो ढूंढ लुड़ी वेंदो पाणी पाक आहे उन पाणीअ ते ढूंढ जो असर कोन थींदो आहे पाण फरमाइनि था तव्हांजी निमाज़ जो बि इहो ई हाल आहे अवां खे कमल बनीअ जो ख़्यालु कमल दुकान जो ख़्यालु कमल कारोबार जो ख़्यालु इहे ढूंढ लुढ़ंदा वेंदा पर जंहिंमहिल आख़िर में वेही चवंदा हो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत
बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जे वहदड़ पानी पाक हुंदो आ, अहां जे नमाज जा ख्याल खराब केतरा भी हुजन, पर मुंहिंजो दुरूद तव्हां जी नमाज खे क़बूल कराए छॾींदो आ। जंबलन मुझे बता दुरूद पढ़दा आयो, तने मुझे दुरूद जी बरकत सां तहां जो नमाज़ों कबूल थी वेंदियूं आहिनि। अवां जी नमाज में जेके भी खलल खांजाणा हुंदा, जेके भी ख्यालात तसव्वुरात हुंदा, जेके भी तव्हां जे नमाज जे अंदर खराबियूं हुंदियूं, सभई जो सभई अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ने मुझे दुरूद जे सदके बख्शे छॾींदो। रुगो बख्शींदो कोन्हे, तहां जी नमाज बि क़बूल करे छॾींदो। अबा पो छॾजे या पढ़जे? ॾाढे चओ छा कजे? शाह साहब रहमतुल्लाह रे फरमान था, जे भाई जोगी थिया तकर कल में जी कार, पूरो रह जा पंजन सा आया ट्रीह मटारे, पो तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी। पूरो रह जा पंजन सा माना पंज नमाज़ूं पढ़ जा, आया ट्रीह नटार माना रोजा। नमाज नमाज पढ़ण कम रना दा जेको चयो ऐं रोजा वरी रोटी चयो सरफा रोटी, रोटी जो बचाव आ। ये जाहिलन जा तरीक़ा आहिनि। न को सुल्तान बाहू चयो आ, न को अल्लाह जे वलियन चयो आ। अल्लाह जा वली त ईअं चवनि था, जे भाई जोगी थिया तकर कल में जी कार, माना जेकॾहिं तोखे मुस्लमान थियणो आ त तोखे पढ़णो पवंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे चओ ज़ोर सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब इन फकीर के जाए जो दवे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। यहाँ थी कलमे जी कार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पूरो रह जा पंजन सा यानी पंज नमाज़ूं पढ़ जा, आया ट्रीह नटार, ट्रीह रोजा रमजान शरीफ जा बि तोखे टारणा कोन्हनि। कोई हरू भरू धागा बजूं तो थी, मां सूफी आहियां, मां फकीर आहियां, मां दरवेश आहियां। को गेड़ू पाईंदो आ, को वरी अल्फी पाईंदो आ, को कंठा पाईंदो आ, के गोलाबा पाईंदा आहिनि, के धागा पाईंदा आहिनि। शाह साहब फरमाए थो, ये तुंहिंजा धागा कहीं कम जा कोन्हनि, ये धागा तॾहिं धार जॾहिं राह सुञाणी रब जी। अल्लाह खे सुञाणी कोन थो, फकीरन खे लॼाईंदो थो वती, अल्लाह वारनि जे वेस में थी करे ख़ल्क़ खे ठॻींदो थो वती, माण्हुनि जी खीसनि ते तुंहिंजी नज़र आ, तूं लालची थी पियो आ। इहे तुंहिंजे कम जूं शयूं कोन्हनि, के अल्लाह पाक जो बानो हूंदो आ। पोइ जेको मुजादा रब ते भाड़ींदो आ, रब में नज़र उहो ई रखंदो। असांजा मुर्शिद करीम हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े वारा चओ सुभान अल्लाह। वॾो कामिल वली हो तव्हांजे पाड़े में आ पीर पुनहल साईं, चओ सुभान अल्लाह। यो सोनो पीर पुनहल पीर मोहम्मद पनाह रहमतुल्लाह ताला अलैह, पीर सईद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जो न्याणो भी आ, भाइटियो भी आ। पाड़े वारे के वधीक खबर आ, तमाम वॾो साहिब कमाल थी गुज़रियो आ। मुंहिंजा दोस्तन भाउ पीर सईद जो भाउ हो अली मुर्तज़ा शाह, जंहिंजी पीर कोट नए दरे में मज़ार आ। उन्हनि जा साहिबज़ादा आहिनि। पीर सईद रोज़े वारे जो भाउ हो। पीर सईद रोज़े वारे जो फैज़ भी अल्हम्दुलिल्लाह दरिया जे हिन पासे हुन पासे, पर लाड़ ताईं सॼी सिंध में अहिड़ो फैज़ हो जिन सावणी जो वॾ फुड़ो मींहुं वसंदो आ, जर थर भरे छॾींदो आ। हज़रत पीर सईद रोज़े वारे में जर थर भरे छॾिया।
पाण थर जे इलाइक़े ते विया, उते हिकिड़ो दरवेश हो, ज़ात जो हो, जूणे जो। पीर साईं खे ख़बर पई त फ़क़ीर आहे, अल्लाह अल्लाह करे थो, हलो मिली अचूंसि। जंहिंमहिल पाण उन जे ॻोठ पहुता थर में, त उनखे अलाए कहिड़ी खुटी कयो, चई यार इहो पीर जेको उतर जो आहे, रोहड़ी वारो पीर, इहो अमानतूं खसींदो आहे। छा कंदो आहे? असांजे सिंध में हिकिड़ो पुराणो अमानत फलाणो फलाणे खां खसे, इहो पीर आयो आहे, अमानत मूं वटि जेका थोरी घणी खसे वेंदो, त अंदरि घर में दर बंदि करे कुंडी ॾेई वेही। पीर साईं ॿाहिरों वेठा आहिनि, अबा फ़क़ीर किथे आहे? चइसि लिकी वेठो आहे, नथो अचे। छो? चई अलाए। उनजो भाउ हो बकरार ॼट, उन चयो उनजो नालो हो बिलावल। छा नालो होसि? उन चयो क़िबला हुनखे अलाए कंहिं ॿुधायो आहे त मुंहिंजी अमानत खसे वेंदा। हू त चरियो आहे, पर वेहो मां तव्हांखे पाणी पीआरियां, मानी खारायां, ख़िदमत कयां, बाजरी जी ताज़ी मानी पचाए अचां, जूअर जी चओ तोहा पचाए अचां, बहिराणी थर जा माण्हू खीर लसी जाम हण, मां तव्हांजी ख़िदमत कयां। हुनजो भाग कोन्हे जो तव्हांजी मुलाक़ात करे। पाण फरमाइनि था असां वञूं था, पर न्यापो ॾिजांसि त ॾींदई ॾस पिरीअ जो, लस लयूं लाणा त खथूरी हाणा, हितऊं हो त हलिया वया। अदा इन तुंहिंजे भाउ फ़क़ीर जो नालो अॼु खां पोइ कोन हूंदो, ओ बकरार बिलाल तुंहिंजो नालो सदाईं ज़िंदा हूंदो। हाणे थर में अञा ताईं मशहूरु बिलालाणी फ़क़ीर। शायदि तव्हां कंहिं ॿुधो बि हुजे, जेको MP बि थियो हो भुटे साहब जे ज़माने में, शेर मुहम्मद फ़क़ीर बिलालाणी। हाणे उन बिलाल फ़क़ीर जे नाले सां, उन बकरार जे नाले सां हो जूणे जा बि कोन था सरजन, अलाए हिंगोर जा हा, अलाए हिंगोरा हा, अलाए जूणे जा हा, पर उहा ज़ात कंहिंखे यादि कान्हे का। उन अल्लाह वारे जी हिकिड़ी घड़ी सोबत कई, उहे बिलालाणी अञा पिया सरजन। अल्लाह वारनि जी सोबत कई, अल्लाह वारा ॾींदा आहिनि, खसींदा, चओ खसींदा। पाण फरमाइनि पिया असां हिनखे त कुझु ॾियण आया हुआसीं, खसन कोन आया हुआसीं। उहो अल्लाह जो बानो चवे थो, त अल्लाह जो बानो फ़क़ीर छाखे चए? पाण फरमाइनि था फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी सरे। जागो था, थकिजो त ॿुधाइजो जी। कन मुनाफ़िक़ ते ईंदो ई कोन बाबा, हे फ़क़ीरनि जो ॻोठ आहे, हिते फ़क़ीर मुनाफ़िक़ ईंदो ई कोन। पाण फरमाए था फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी सरे। फ़क़ीर कंहिं में तमन्ना ई न कंदो आहे। हाँ असां मौलवियुनि जी आदत कहिड़ी आहे? ग़रीब आयो, अड़े छोकिरा ए परते परते खट ते विहारेसि, मां पंहिंजी ॻाल्हि कयां, ॿिए जी ॻाल्हि कंदुसि त को नाराज़ थी पवंदो। परे परे बाबा छा आहे, छा आहे, कहिड़ो कमु थी, छो आयो आहे, हल हल हल। ऐं सणभो वॾेरो आयो न, बाबा वठी अचेसि मूं वारे कमरे में विहारेसि, अड़े बिस्कुट बि वठी आ, थधी बोतल बि वठी आ। इहो रुगो दुनिया जी ख़ुशामद कबी आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं को मुंहिंजा भाउ अज़ीज़ मिस्कीन राति रही बि पियो, हिकिड़ो पुराणो पारू थो कलो को भतो हणंदासीं बात में। हुते त पाण हुते साईं जी निंड थो फिटाई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह वारनि जी निंड फिटंदी कान्हे, पर मां तो अल्लाह वारा सुम्हंदा ई कोन्हनि। साईं फरमाइनि था फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी सरे। माना फ़क़ीर खे कंहिंजी परवाह कान हूंदी आहे, पर घर वञे की न की, पर घरां बि की न घुरे। पर घर समझो था, पराए घर, पर घर माना
पराए पर घर घुरे की न की पर घरा बि की न घुरे अदा जेको मानीअ कान मरे सो सामी सॾबो की न की। पीसे रोज़े वारनि खे का थोड़ी तकलीफ़ थी पई, डॉक्टर हकीम घुरायो, उन नब्ज़ ॾिठी, उन चयो कि बिला अवां खे का तकलीफ़ कान्हे, थोड़ी दिमाग़ जी खुश्की आ, उन जो इलाज आहे मायो ताज़ो मखण हथन खे भी मालिश करायो, पेरन खे भी मालिश करायो, मथे मुबारक ते भी उन ताज़े माहे मखण जी गेह जी न मखण जी मालिश करायो, इंशाअल्लाह ताला 2 ॾींहंनि खां ठीक थी। हकीम हलियो वियो, पीर से वटि लगा में हिन को ताज़ो मखण, फ़कीरी हाल हो। हिकड़े खलीफ़े चयो कि बिला जी तव्हां जो जेको न साहबज़ादो आ पीर सईं सिबगतुल्लाह शाह जो सुभान अल्लाह, उनखे 4-5 मेहूं आहिनि, अवां जो साहबज़ादो भी आ, अवां जो मुरीद भी आ, असां खे इजाज़त ॾियो तो नी खां मखण वठी अचो। पाण फरमाइनि था आबा ये 60 साल मुंहिंजी उम्र थी वई आ, अॼु ताईं मूंखे अल्लाह पाक कंहिंजे हथ ते दर ते हथ टंगायो कोन्हे, अॼु मूंखे सिबगतुल्लाह खां घुरंदे हया तो अचे, सिबगतुल्लाह छा ॾींदो, मुंहिंजो अल्लाह ॾींदो। न वञो, मनव थी वई, मनव थी हाणे केरु वञे, न विया। पुट मुरीद, हिकिड़े पासे पुट भी आ त ॿिए पासे मुरीद भी आ, पाण पर न घुरणो ई न। ॿियो ॾिहाड़ो थियो, सुबह जो टाइम आ, पाण इशराक जे लाइ मुसल्ले ते वेठा हा, जमात सलात वेठे पढ़ी, अञा जो निहारियो हिकिड़ी कुराड़ी माई आ, मथे ते कुन्नी खयो थी अचे, अची पीर साईं ॾे आॾो रखियईं, अर्ज़ कई क़िबला मूं बास बासी ही त मुंहिंजूं मेहूं वियामंदियूं ऐं वछ ॾींदियूं त पहिरो विलोड़ो मखण जो पीर साईं खे ॾींदसि, क़िबला हे पहिरो विलोड़ो ताज़ो विलोड़ो आई आहियां, ए खीर भी कबूल फरमायो, दुआ भी फरमायो। पान दुआ फरमायो न खलीफे के चौन था, खलीफा हू भलो कि नहीं भलो, क्या फरमायो खलीफा हू भलो, माना सवाल यो सवाल भलो या ही गाल भली। खलीफे जो क़िबला तव्हां के तो तवक्कल आ, पर असां के तवक्कल आहे कान का, जंहिंखे तवक्कल हूंदी आ अल्लाह ते उन जो बेड़ो ई पार हूंदो आ। या रसूल अल्लाह हक चार या अली अल मुर्तज़ा जिंदाबाद। हिकिड़ो बीबी राबिया बसरी जो किस्सो याद आयो आहे, वो ॿुधायां त पोइ आयत जी माना पूरी कयां। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जी नेक बानिया हजरत राबिया बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हा औरत तो हुई, पर मुझा दोस्तों काफिन घणन मर्दन खां भी इबादत में गोए खणी वई हुई, मुस्तजाब दुआ हुई, अकेली रहंदी ही, खुदा जी इबादत कंदी ही, कुछ ईंदो हो तो वापराईंदी ही, जे न ईंदो हो तो अल्लाह जे आसरे वेठी हुई। टे हिकड़ा मौली साहब हुन वटि वया, अल्लाह जी नेक बानी आ, हुन सां कुछ कचहरी क्यों हाल वाल हो रहियो। आलिम सगो राजमल माई वट पहुता, सुबह जो वेठा, मंझंद गुजरी वई, शाम गुजरी वई, सोमणी गुजरी वई, न को माई खाधो न को मोल उनके मिलियो। माई त सब्र कयूं वेठी, अची असां जहिड़े मोल उनके पेट में पुली सबर तो जरा खुदा करे रात लाइ कीअं गुजरंदी। हाणे त भवा बि कान्हे जो काॾे भॼूं, जंगल आ, सुबुह वञो, 4 पहर रात जा कीअं गुजरंदा। अञा इन्ही ख्याल में वेठा हा, हिकिड़ो माण्हू थाल चांवरनि जो भरे आयो, अम्मा हे अल्लाह वास्ते क़बूल कयो, खुदा कारण खाओ। मौलवी साहबन जो यार शुक्र थियो, आसरो आहे।
अञा माई सगोरी थाम में लाहे बस कान कई ॿाहिरां हिकिड़ो फ़क़ीर थो चवे अल्लाह जे नाले मानी जो छा चई मुंहिंजा दोस्तो अदीज़ो माई सगोरी थाल खणी करे उन फ़क़ीर जे हवाले कयो यार मरी वियासीं और मुझा दोस्तों अदीज़ो खामोश वेठा हा 2-3 कलाक गुजरिया वरी ॿियो हिकिड़ो माण्हू आयो ताम तबक थाम जो भरे आयो अची बीबी राबिया बसरी जे हवाले कया मां अल्लाह कारण कबूल पवे माई सगोरी कबूल कयो आलमन खे चई अचो बाबा खाओ आलमन भी खाधो माई भी खाधो ताम बची पयो जमल ताम बची पियो त आलम चवण लगा अम्मा असां खे तुंहिंजे करामत में शक कोन्हे तुझे करामत में पर तू आलिम नाही तोखे इल्म कोने क्या बात छो शरीयत जो मसइलो वा हिकड़े पासे हुजे मेहमान बे पासे हुजे सवाली त शरीयत चवे थी त सवाली खे कोन ॾिबो मेहमान खे ॾिबो कंहिंखे ॾिबो ॾाढे ॻाल्हायो तव्हांजे फ़ाइदे जी तो ॻाल्हि कयां कंहिंखे ॾिबो सवाली खे जे बचे त ॾिबो न त मेहमान जो शरीयत में वधीक हक़ आहे असांखे पक्का तोखे करामत आहे जो ॿीहर मानी आई ॿीहर इहा तुंहिंजी करामत आहे पर तोखे इल्म कोन्हे जो तोखे इल्म हुजे हा त असांखे पहिरें भेरे खाराई आहे सवाली खे पोड़ी हा तुझे करामत में शक कोने पर तोखे इल्म कोने बीबी राबिया बसरी फरमाए थी तव्हां सच था चओ पर मूंखे भी ॻाल्हि चवण ॾियो चओ तव्हांखे इल्म भी आहे पर तवक्कल अल्लाह ते तव्हांखे भी कान्हे वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु जेको पंहिंजे रब करीम ते भरवसो कंदो आहे रब उन जे लाइ काफ़ी हूंदो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अल्लाह पाक जो हबीब फरमाए तो चओ कुल इन सलाती या रसूल अल्लाह तवा चई बुधायो मुजी नमाज व ममात व नुसुकी ऐ मुजी कुर्बानी व नुसुकी ऐ मुजी कुर्बानी व महयाय ऐ मुजो जिंदा रहणो व ममाती ऐ मुजी वफात करणो लिल्लाहि रब्बिल आलमीन इन में नबी पाक अलैहिस्सलाम उम्मत के इखलास ऐं खुलूस जो दस ॾिनो आहे त इंसान जो जेको भी नेकी जो कम हुजे सो अल्लाह कारण हुजे चओ छा हुजे जोर सां मौलवी साहब जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त मां ॻाल्हि कोन कयां हा पर हुन जी वफ़ात खां पोइ ॻाल्हि कयां थो अल्लाह साईं इन खे जन्नत नसीब फरमाए मुझा दोस्त मां को न अमीर आहियां न वॾेरो आहियां न नवाब आहियां न को वॾो ज़मींदार आहियां हिकिड़ो मिस्कीन माण्हू आहियां पर इन्ही शख़्स जी खुदा कारण जी ॻाल्हि कजे त पर पुठ बि एतिरी हुन जी असां सां मुहबत हूंदी हुई हिन असांजे दरिया जे ओरे पासे मुंहिंजो कहिड़ी बि जॻह ते प्रोग्राम हूंदो हो हिकु ॾींहुं हुजे ॿ ॾींहं हुजे 3 ॾींहं हुजे मियां साहब मूंखां धार कोन थींदो रात जो गॾु ॾींहं जो गॾु जिथे हुजूं पोइ पिछाड़ी असां तो रवाना थी वेंदा हुआसीं उन खां पोइ पंहिंजो हालांकि नौकिरी वारो हो पंहिंजे घर बार वारो हो पर मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहिंजे हिकिड़े दोस्त पुछियुसि बोल साहब मुफ्ती साहब में छा आहे ॿोली त ॿिया बि घणा ई आहिनि जी मां सभिनी आलमनि जो ग़ुलाम आहियां सभिनी सां मुहबत कंदो आहियां पर मूं हदीस पढ़ी आहे त रसूलुल्लाह फरमायो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे अर्श जे सॼे पासे अल्लाह से नूर जूं कुर्सियूं रखाईंदो वो माण्हू उन कुर्सियुनि ते वेहंदा वो अल्लाह सी जल जलालू अमन वालू खां माण्हू पुछंदा मोला हे केर विहारिया थी नबी हन न आलिम हन न वली हन न कोई अर्श जे सॼे पासे नूर जे कुर्सियुनि ते विहारिया थी केर हन अल्लाह ताला फरमाईंदो उहे दुनिया जा माण्हू आहिनि जेके दुनिया जे तख्ते ते पाण में हिक ॿिए में खुदा कारण मोहब्बत कंदा हा छा कंदा हा ॾाढे चओ हिक ॿिए में खुदा कारण मोहब्बत कंदा
तो मुफ्ती साहब सां मुंहिंजी बि का बि लालच कान्हे। मुफ्ती साहब MPA कोन्हे, MNA कोन्हे, मूंखे कहिड़ी नौकरी वठी ॾींदो, कहिड़ी से के चवां मूंखे रोड ठाराए ॾींदो। ख़ुदा कारण मुंहिंजी हुन सां मोहबत आहे। मां तो चवां जेकॾहिं हुनजी ख़ुदा कारण मोहबत आहे त यकीनन ख़ुदा हुनखे क़यामत में उन कुर्सी ते वेहारींदो। असुल आहे खुलूस ऐं सचाई। जेतिरी इंसान में खुलूस हूंदो, सचाई हूंदी, मुंहिंजा दोस्तो, ओतिरो ई अल्लाह ताला अजर ॾींदो आहे। निमाज़ में बि खुलूस खपे, हज में बि खुलूस खपे, ज़कात में बि खुलूस खपे। इहे बि कॾहिं थियो आहे छा? माण्हू उम्रे ते वञनि, उम्रे तां मोटी अचनि, इंतज़ार कंदा आहिनि फलाणो यार मुंहिंजे लाइ हार खणी ईंदो, फलाणो मूंखे मुबारकबादी अची ॾींदो, फलाणो जेको आहे सो मूंसां मिलण ईंदो त अॼु तो मोटियो आहे, उम्रे तां मोटियो आहे। सभु को इंतज़ार कंदो आहे। पर मियां साहब जी आदत हूंदी हुई उम्रो करे अचे, पाण घरां निकिरे, दोस्तनि सां घर वेठे मिली अचे। चओ सुभान अल्लाह। सब कैसा मिली अचे। वो कंहिंजो हिस्से में टोपी आ तो उनखे टोपी दे, कंहिंखे खजी आ तो खजी दे, कंहिंखे आब ज़मज़म आ तो आब ज़मज़म आ, कंहिंखे अतर जी शीशी आ। पर वो घर वेठे मुलाकात में पाण करे, ॾेई भी पाण अचे। इहा ख़ुदा करण दोस्ती नाहे त ॿियो छा आहे अबा। दुनिया जो लालचूं त कंहिं बि कोन छॾियूं आहिनि, पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जंहिंखे खुलूस नसीब फरमाए, उन्ही शख़्स जे लाइ वॾी वक़्त जी ॻाल्हि आहे, सचाई वॾी ॻाल्हि हूंदी आहे। रब्बुल आलमीन जल जलालू अमन वालू खां दुआ घुरंदा कयो त रब करीम बि असांखे हर इबादत जे मामले में खुलूस नसीब फरमाए। अॻिते पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला अॻिते फरमाए थो, मुंहिंजा हबीब चई ॿुधाए, ला शरीक लहू, उहो मुंहिंजो रब करीम जंहिं रब्बुल आलमीन जो को बि शरीक नाहे। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नत जमायत वारा मुवहिद आहियूं। छायूं बाबा? ॾाढे चओ। ॿी पार्टी वारा चवंदा मुवहिद असां आहियूं, रुॻो अलाह खे मञींदा आहियूं, ॿिए कंहिंखे न मञींदा आहियूं। असां था चऊं तव्हांखे तौहीद जी ख़बर ई कान्हे। मुवहिद माना रुॻो अलाह खे मञे, ॿिए खे न मञे। इहो कंहिं तव्हांखे सेखारियो आहे? आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। तो चई मारो अल्लाह के मञींदो हां। अल्लाह त चयो तो माखे भी मञ, नबी भी मञ, मलाइक भी मञ, पीर फकीर भी मञ, शरीयत भी मञ, क़यामत भी मञ, कब्र खां उथंदे इहो भी मञ, मलाइकन खे भी मञ। के ई ॻाल्हियूं मञियूं पवंदियूं आहिनि। तूं अलाह कहिड़े क़िस्म जो मुवहिदा जो रुॻो हिकिड़े अलाह खे मञियो वेठो आहे, पिणे खे बि मञींदो अलाए कोन। ॾाढे ॻाल्हायो। इन्ही वहाबी खां पुछंदा कयो ॾे ख़बर पिणे खे मञींदो आहे? पिणे त तुंहिंजे माउ जो मुड़ुसु आहे, मञेसि थो या न? चओ त मां नथो ॿिए खे मञा, अमड़ जो मुड़ुसु न आहे, मां नथो मञा, कोन थो मञा। ओ बेवकूफ़, असीं अल्लाह खे त मञींदा आहियूं, पर अल्लाह वारनि खे बि मञींदा आहियूं। ॾाढे चओ सुभान अल्लाह। असां अल्लाह खे त मञींदा आहियूं, पर हज़रत सुल्तान बाहू जो हिकिड़ो शेर आहे, फरमाइनि था सगे दरगाह जीला चूं ख्वाही कुर्ब रब्बानी कि बर शेरा शरफदार दे सगे दरगाह जीलानी। ॾाढे चओ सुभान अल्लाह। जो तो सगे दरगाह जीला छो, जो तो अब्दुल कादिर जीलानी जे दर जो पाण खे कुतो सॾा। छा थी पो? कुतो थी पो जीलानी जे दर जो कुतो थी। सगे दरगाह जीला शाह चूं ख्वाही कुर्ब रब्बानी। जेकॾहिं ख़ुदा जो कुर्ब खपई त जीलानी जे दर जो कुतड़ो सॾा। छो?
कि बर शेरा शरफदार दे सगे दरबार जीलानी। इन्हीअ जे करे जो गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दर जा कुत्ता शींहन जे मथां भी सरदारी हलाईंदा आहिनि। हकीकत असां खे त मञणो हर उन्हीं खे मञणो आहे जेको अल्लाह जो प्यारो आहे। चओ चओ ॾाढे चओ अल्लाह वारो आहे। छा आहे अञा ॾाढे चओ अल्लाह अल्लाह मारियो न। हिकिड़ा अथव अल्लाह मारिया पाण उन्हनि खां बेज़ार आहियूं। हिकिड़ा न अल्लाह वारा असां उन अल्लाह वारनि जा ग़ुलाम आहियूं। जेकॾहिं उन्हनि जे दरवाज़े जी ग़ुलामी मिली पवे न त असांजे लाइ सआदत आहे, असांजे लाइ वक़्त जी ॻाल्हि आहे। हज़रत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह चओ सुभान अल्लाह। ही जेको मौजूद आहे पीर साईं बादशाह हुआ, पीर साईं पगारो आहे, इन्हनि जे ॾाॾे जो वालिद साहब नालो हिज़्बुल्लाह शाह। छा बाबा जमायत पीर साहब जी उन दरवेश ऐं बुज़ुर्ग खे चवंदा हुआ पीर साईं तख़्त वारो। छा चवंदा हुआ ईअं लक़ब मोहब्बत जो तख़्त वारो। नालो संदुल हिज़्बुल्लाह शाह हो। मीर अली मुराद टालपुर खैरपुर जो वाली हो पर मीर शियो हो, वॾो माण्हू हो। पीर साहब खे दावत ॾिनई तव्हां असांजी दावत ते अचो। पीर साईं हिज़्बुल्लाह शाह चयो त दावत तुंहिंजी क़बूल आहे, मां तो वटि ईंदुसि जो तूं असांजे पाड़े जो आहीं ऐं रियासत जो वाली आहे, पाड़े जो आहियां, मां ईंदुसि पर मां तुंहिंजी न पाणी पीअंदुसि न मानी खाईंदुसि। सुभान अल्लाह चओ। मीर चयो साईं पोइ अचण में फ़ाइदो कहिड़ो, न मुंहिंजो पाणी पीओ न मुंहिंजी मानी खाओ, अचो महिरबानी करे मां तव्हांखे झलिया कोन थो पर पाणी बि पीजो, मुंहिंजी मानड़ी बि खाइजो। पाण फरमायो न इहा तोसां अॻुवाट ॿोली आहे, न तुंहिंजो पाणी न मानी। से भला सबबु कहिड़ो ॾोह कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था तो रसूलुल्लाह जे असहाबन जो दुश्मन मुंहिंजे ॾाॾे नाने अबे खानदान जो रवाज कोने जो मुस्तफा जे सहाबा जे दुश्मन जो पाणी पीअण। दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी नाहे मुहड़ मलीर ॾे, पखातन पापिन खां परे परां अॾे, हाणे छांग तनीअ जी छॾे जेके थना धार चरनि। मीर जा जेके वज़ीर हा उन्होंने चयो त पीर साहब खे अचण ॾे, हिते आयो त मिंथ कंदासीं, काॾे वेंदो खाईंदो पीअंदो। पीर साहब आया, मीर चयो साईं मुंहिंजो हिकिड़ो शिकार आहे तव्हांखे ॾेखारियां, पोइ था पाण बंगले ॾे कचहरी कयूं। मीर हिकिड़ो वॾो कोट ठारायो हो, उन कोट जे अंदरि हुन शींहं वाड़ियो हो। उन शींहं जे अंदरि छा कंदो हो जो जेरो जाॻंदो वॾो बकर छॾींदा हुआ, पोइ बकर वीचारो भॼंदो हो, शींहं हुनखे ड्रोड़ाईंदो हो, ड्रोड़ाए 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 साणो करे पोइ शींहं हुनखे जेरे खे टुकर टुकर करे चीरींदो हो। मीर जा कारावा कमदार वठी नारा हणंदा हुआ, ख़ुशि थींदा हुआ। मीर चवंदो ॾिसो शिकार कयो अथसि। पीर साहब चए हलो हिकिड़ो मुंहिंजो शिकार ॾिबो, हलो। जॾहिं अंदरि पहुता त ॾिठो त बकर बि आहे, हिकिड़े पासे वीचारो ॿधो पियो आहे, हिकिड़े पासे पिंजरे में शींहं वाड़ियो पियो आहे। पीर साहब छा कंदे चइसि बकर बि कढंदुसि, हेॾो शेर बि कढंदुसि, पोइ ॾिसो त कीअं थो मज़ो थिए। पाण फरमायो त शींहं खे 2 मिंट न कढो, 2 मिंट मूंखे बकर सां ॻाल्हाइण ॾियो। माण्हू पिया चवनि पीर छा थो करे, बकर सां छा ॻाल्हाईंदो? साईं ठीकु आहे तव्हां वञो। पीर साहब लही विया, उन बकर जे कन में कुझु चयऊं, अलाए छा चयो। हिकिड़ो मिंट थी मोटी आहे, चइण छोड़ियो बकर, मुंहिंजो छोड़ियो तव्हां पंहिंजे, मुंहिंजा दोस्त शींहं खे छोड़ियो, मुंहिंजा दोस्त हेॾो शींहं छुटो, हेॾो बकर निकितो। शींहं कंध हेठि करे वेठो आहे, बकर शींहं खे टकर पियो हणे, गुतूं पियो हणे, अॻियां पियो मारे, पोयां पियो मारे, शींहं कंध हेठि कयो वेठो आहे।
मीर हैराना, मखलूक हैराना, हल्क हैराना, छा गाल्हा। आखिरकार काफी देर ताईं वो सिलसिलो हलंदो रहियो। मीर चयो हाणे शींह कूं वाड़ियो, शींह खे वाड़ियो, बकर खे ॿधऊं। ॿाहिरि निकिरी आया क़िबला ॿियो ख़बर तव्हां शींह खे कन में, बकर खे कन में छा चयो? पाण फरमायो बकर खे जो त शींह तुंहिंजे वेझो कोन ईंदो, तूं अब्दुल कादिर जीलानी जो बकर आहीं, तूं पीरनि जे पीर गौसल आज़म जीलानी जो बकर आहीं। शींह तुंहिंजे वेझो ई कोन ईंदो, मुर्सी ॾेखार जा सगे दरगाह जीलान शाह चुखाही करब रब्बानी के बर शेरा शरफदार दे सगे दरगाह जीलानी। चओ सभई तसां अल्लाह खे मञींदा आहियूं, अल्लाह के, पर अल्लाह वारन के भी रुगो अल्लाह के न। अल्लाह त असांजो मालिक आहे, असांजो रब आहे, उन जी त असां हमेशह हमद सना कंदा आहियूं। असांजो त ईमान आहे, सॼो जहान ख़ुदा जी तारीफ़ कंदो आहे। फ़कीर सोचे त फलाणी ॻाल्हि ॿुधायां। चरखेड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू, पींघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू। चो सुभान अल्लाह। चरखेड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू, पींघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू। चो सुभान अल्लाह। कूंजड़न काछे वंगी मझे रोह रामाना बधा, रोह रामाना बधा। अब आ कूंज ॾिठी अथव? कूंज टोला करे विझो न, काछे ॾे घणो कंदियूं आहिनि, कर कर कंदियूं आहिनि, पर कर कर न कंदियूं आहिनि, अल्लाह जो ज़िक्र कंदियूं आहिनि। कूंजड़न काछे वंगी मझे रोह रामाना बधा, रोह रामाना बधा। तारते टीटार बोले तू ही तू ही तू ही तू, पींघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू। चरखेड़े में नार बोले, चरखेड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू, पींघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू। हकीकत में यह कुरान शरीफ जी आयत जो बुजुर्ग तफसीर कयो आहे। व मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। अल्लाह सी जो कुरान चवंदो आहे त जेका भी दुनिया में शइ आहे सभु अल्लाह जी हमद ऐं सना बयान कंदी आहे। चओ सुभान अल्लाह। या हुजे मोमिन मुवाहिद, या हुजे काफर कटो, या हुजे काफर कटो। चओ सुभान अल्लाह। ये वाणिया, ये भील, ये कोली, ये मेघवाड़, ये कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि अल्लाह। छा चवंदा आहिनि? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ, मिठो नालो अल्लाह जो चओ। छा चवंदा? अल्लाह चवंदा कोन चवंदा? या हुजे मोमिन मुवाहिद, या हुजे काफर कटो, या हुजे काफर कटो। मुंह मथे मीनार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। अगे ज़माने में तहां जे मुल्क में खूह हूंदा, खूह उन ते नार हूंदो,
माल चढ़ंदी उन में से लोटियूं हूंदियूं उधर नार हलंदो त ठक 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 चीक टकंदो हो त अल्लाह जो वली सोचे वो नार चीकट कोन थो करे अल्लाह जी तारीफ़ थो करे चओ सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह मींह मां डाणा मुदुन में छाए सा झिम झिम झकोर छाए सा झिम झिम झकोर इन साल असांजे मुल्क खे त मींहुं ॿोड़े छॾियो तव्हां कुझु बचाव में आयो असांजे गोॾे जो पाणी बीठो आहे अल्लाह से गरीब बरकत ॾींदो जो आमीन मींह मां डाणा मुदुन में झाए सा झम झम झकोर झाए सा झम झम झकोर गोड़ में गजगार बोले गोड़ में गजगार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू पीघड़े में बार बोले पीघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू बड़ो आलिम हो दरवेश हो जंहिंजो जो शाइर आहे मौलाना अली मोहम्मद हुन जो नालो चओ सुभान अल्लाह जीअं न तव्हांजे हिन इलाइक़े में साईं मशहूरी साहब जी साथ हुई शख्सियत हुई मशहूर ख़ुदा जो वली हो जंहिं ख़ुदा जे बाने खे ॾिसबो हो त ख़ुदा यादि अची वेंदो हो ईअं वरी लाड़ जे इलाइक़े में मौलाना अली मोहम्मद जो ॿियो मक़ाम हो ज़ात जो हो महेरी वो पाण थो चवे मज मोहब्बत चो महेरी हयो कयूमुन कदीर हयो कयूमुन कदीर ही अली अज़कार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू पीघड़े में बा तकरी प्यार पीघड़े में बार बोले तू ही तू ही तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू अल्लाह से फरमाए तो मुझा हबीब तू माण्हुनि खे चई ॿुधा मुंहिंजो सभु कुझु ख़ुदा जे लाइ मुंहिंजो सभु कुझु ख़ुदा जे लाइ ला शरीक लहू जंहिंजो को शरीक कोन्हे व बिज़ालिक उमिरतु मूंखे इहो ई हुकुम मिलियो आहे व अना अव्वलुल मुस्लिमीन ऐं दुनिया वारो ॿुधी चयो सभिनी खां अव्वल ख़ुदा खे मञण वारो मां मोहम्मद करीम आहियां या रसूलुल्लाह सभिनी खां अव्वल कॾहिं कॾहिं कहिड़े ज़माने खां पाण फरमाइनि था जिब्रील कोन हो मीकाईल कोन हो इसराफील कोन हो अर्श कोन हो कुर्सी कान ही करूबीन कोन हा आदम कोन हो हवा कान ही जबल कोन हा ज़मीन कान ही सितारा कोन हा सिज कोन हो चंड कोन हो का शइ कान ही हमेशा खां अज़ल खां अल्लाह पाक हमेशा खां आहे ओ ख़ुदा हमेशा खां आहे रब करीम सब खां अव्वल जे पैदा कयो त मां मोहम्मद जो नूर पैदा कयो सब खां पहिरीं मूंखे पैदा कई ऐं उन सब खां पहिरीं पैदा करण वारा रब वरी पोइ मूंखे पैदा कयो त पोइ मूं रब खे सुञातो तंहिंजे करे सभिनि खां अव्वल ख़ुदा खे मञण वारो मां आहियां हे मुला चवंदा आहिनि असां जहिड़ो आहे बशर आहे आदम जी औलाद आहे हा कंहिं चयो आहे त आदम जी औलाद कोन्हे कंहिं इनकार कयो आहे असीं चऊं था आदम जी औलाद ज़रूर आहे आयो आदम जे नस्ल मथां पर पाण फरमाइनि था कुंतु नबियन व अबी आदम लमुनजदल बैनल माए वती मां पुछो था त मूंखे नबूअत कॾहिं मिली आहे ॿुधो त मां ॿुधायां अञा आदम जी मलाइकनि मिटी पाणीअ में ॻोही पे त मां मोहम्मद अॻे ई नबी हुयुसि
अल्लाह से शल तव्हां असांजी हाज़री क़बूल फरमाए। महबूब जे सदके में खुदा असांजे मथा करम फरमाए। अल्लाह साईं जल्ल जलालु अमन वालू हज़रत मौलाना साईं मियां हामिदुल्लाह साहब जे क़ब्र खे रसूलुल्लाह जे रहम फरमाए। दोस्तों, 5 वक्त नमाज पढ़ो, मस्जिदूं आबाद कयो, अल्लाह पाक जो जिक्र कयो, हराम खोरी खां पाण खे बचायो, कूड़ गिला गीबत बिल्कुल तरक करे छॾियो, गुनाहनि खां पाण खे बचाइण जी कोशिशि कंदा चओ। ही जहान फना जो जहान आहे, अॼु आहियूं सुभाणे हुजूं या न हुजूं ख़ुदा खे ख़बर आहे। वरी बि पाण खे इन क़ब्र जी मिटी में हलणो आहे। इन जे करे आख़िरत जो सामान ठाहियो। आख़िरत जो सामान अथव ख़ौफ़ ख़ुदा ऐं 5 वक्त नमाज़। जेकॾहिं तव्हांजे दिलनि में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे ऐं 5 वक्त नमाज़ पढ़ो था त परवाह न कजो, मदीने वारो साईं वेठो आहे। हाणे तव्हां सॼी जमात खे अपील कंदुसि त हिकिड़ो दफ़ो अलहम शरीफ़ 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो। साईं जे लाइ हिते पढ़ियो वियो हूंदो, तव्हां ई असां गॾिजी साईं जे रूह खे सवाब बख़्शूं। बाक़ी जेको ॿियो प्रोग्राम हूंदो सो तव्हांखे जलसे वारा इंतज़ामिया वारा ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर्रहीम, मालिकि यौमिद्दीन, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, लज़ीना अनअमता अलैहिम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन, असां सभिनी जी हाज़री क़बूल फरमा। या अल्लाह ही खैरात क़बूल फरमा। या अल्लाह ही महफ़िल पंहिंजे हुज़ूर में मंज़ूर क़बूल फरमा। ही जेको हम्द खुदा जो बयान थियो आहे, रसूलुल्लाह जी नात बयान थी आहे, क़ुरान ऐं हदीस ज़िक्र कयो वियो आहे, सभु पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा। ही जेके जमात कुल पढ़िया आहिनि, अलम शरीफ़ पढ़ियो आहे या ख़तम शरीफ़ पढ़िया विया आहिनि, ये सभई पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा। या अल्लाह जो समूरो हदियो तोहफ़ो नज़रानो हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हदियतन तोहफ़तन पेश कयूं था। मुस्तफ़ा जे दरबार में सवाब पहुंचा। उन खां बाद में खुलफ़ाए राशिदीन के, अहले बैत अतहार के, नबी पाक के तमाम सहाबा के, ताबईन व तबो ताबईन के, गौस समदानी महबूब रब्बानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी के, तमाम औलियाए कामिलीन के, उन सभिनी वलियन के वसीले सां, सहाबा जे वसीले सां, महबूब करीम जे वसीले सां, ही समूरे जो समूरो सवाब ख़ास तौर सां साईं हज़रत मौलाना हामिदुल्लाह साहब ज़रूर के बख्शो था क़बूल फरमा। या अल्लाह उन्हीं दरवेश जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा, उन्हीं जा दरजात बुलंद फरमा, उन जी क़ब्र खे हुज़ूर जे नूर सां भरपूर फरमा। क़यामत जे ॾिहाड़े रसूलुल्लाह जी दामन नसीब फरमा। हिते जेके बीमार आया अथनि, बीमारनि खे शफ़ा नसीब कर। कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा। सभिनी सुवाल वारनि जा सुवाल पूरा फरमा। जंहिं बि हथड़ा खणी आमीन चई आहे, सभिनी जो जाइज़ मुरादो पूरो फरमा। जन के मदीने की सिक्कातन के मदीने जो दीदार करा, जिन के बैतुल्लाह जी सिक्कातन के काबे जो ज़ियारत हज नसीब फरमा। या अल्लाह तू असां के आसमान ऐं ज़मीन जे आफ़तन खां पनाह ॾे। असां के रोडनि ऐं रस्तनि जे हादसनि खां बचाइजां। या अल्लाह असां के ओचिते मौत खां पनाह ॾिजां। मुंहिंजा मौला इज़्ज़त वारी ज़िंदगी अता फरमा, इज़्ज़त वारो मौत अता फरमा। मुझे हबीब करीम जी ज़ियारत ऐं दीदार नसीब फरमा। हज़रत मौलाना हामिदुल्लाह साहब जे बजड़न जो ख़ैर फरमा, उन्हीं गरीब जे घरन जो ख़ैर फरमा, उन जे आल ऐं औलाद जो ख़ैर फरमा, उन जे बचन के अञा बि वधीक बरकतूं ई बरकतूं नसीब फरमा। मौली साहब जा दोस्त अहबाब जेके अज़ीज़ क़रीब हुआ, उन सभिनि जो ख़ैर फरमा। जन